ये भवन देश की जनता को समर्पित है। अत्याधुनिक डिजिटल उपकरण दोनों सदनों की सुविधाओं को नया आयाम देते हैं। यहां सदन की कार्यवाही को विभिन्न भाषाओं में सुना और पढ़ा जा सकता है। लोकसभा में पहली बार सिंधी भाषा में बोल रहा हूं। माननीय प्रधानमंत्री जी जो मां थोराए तो आया त मातृभाषा जे वाधारे लाइ सरकार ॾाढो सुठो कमु करे रही आहे। मां लोकसभा स्पीकर जो बि थोराए तो आया जे लोकसभा में डिजिटल कार्रवाई सिंधी भाषा की जगह ॾिनी आहे। हिन भारत देश में 1 करोड़ खां वधीक सिंधी आबादी आहे। उन्हनि जी कुछ घुर्ज आहिनि, उहा मां रखणु चाहियां थो पियो। सरकार इन ॻाल्हियुनि ते वीचार करे सिंधी भाषा जे वाधारे लाइ सिंधी NCPL शिक्षा मंत्रालय जे माध्यम सां ॾाढो सुठो कमु हले रहे थो ऐं शिक्षा मंत्रालय NCPL खे इन लाइ वाधारियूं। पर दुनिया जी जेकी बि सभ्यताऊं आहिनि, पुराणी सभ्यता, उनमें हिकु पुराणी सभ्यता आहे सिंधी। मोहनजोदड़ो ऐं सिंधु घाटी जी सभ्यता 4,500 साल पुराणी इहा सभ्यता आहे। सही सही सही। मुंहिंजी संस्कृति मंत्री खां इहा मांग आहे, घुर आहे त सिंधी कला ऐं संस्कृति जे वाधारे लाइ सरकार कुछ वीचार करे। ॿी घुर्ज आहे त 26 जनवरी ते केंद्र ऐं राज्य सरकार जी झांकियूं निकिरनि थी पयूं। मुंहिंजी इहा विनती आहे त हिन जलसे में सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जी झलक बि नज़र अचणी खपे। टी घुर आहे त अनेक भाषाओं में टीवी चैनल आहिनि, सिंधी भाषा में टीवी चैनल हलणो खपे। ऐं चौथी घुर आहे कि हिन लोकसभा जी जेकी बि कार्रवाई आहे उहा अनेको भारतीय भाषाओं में उपलब्ध आहिनि। मुंहिंजी इहा विनती आहे त सिंधी भाषा में बि लोकसभा जी कार्रवाई हुजे ताकि सिंधी समाज जा माण्हू बि इहा लोकसभा जी कार्रवाई ॿुधी सघनि। आख़िर में तव्हां सभिनि खे अचण वारे भॻवान झूलेलाल जो जन्म ॾींहुं चेटीचंड जूं वाधायूं। 10 अप्रैल सिंधी दिवस जूं बि तव्हांखे लख लख वाधायूं। धन्यवाद। जय झूलेलाल।